अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त ॾिसो ई सघो था असांजे ड्रामे में डायरेक्टर साहब ख़र्च करे चुको आहे। ये चांहि पीअंदा पिया, हिन महिल चांहि या बाद में असां शूटिंग कंदासीं, ड्रामे शुरू थी वेंदी। ये सभु जेके आहिनि अदाकार असांजा चांहि था पीअनि पिया। हे ॾिसो, हे साईं वॾेरो कोप भर भराली पिए, 4 कोप थो पीए चांहि जा, घर में मिलंदी कोन अलाए छा। ॾिस हालत ॾिस। हे साईं अलणंदो बि असांजो जेको आहे नादर माजी जो पठाण सीन हो जंहिंखे, इहो बि जेको आहे छितो थी पियो आहे चांहि ते, छितो थी सफ़ा छितो थी पियो आहे, सफ़ा छितो थी पियो आहे। हेॾो ॾिसो हे चांहि तयारु आहे। हे वॾेरो वरी आयो आहे चांहि वठण। साईं वॾेरो ॾिसो नाज़रीन, असां लंच न करे आया आहियूं, लंच असां चांहि पिया ॾिना, लंच जे टाइम में चांहि था पियूं। साईं असां ॾिसो चांहि पी रहिया आहियूं। हे ॾिसो अहिड़ो साईं वरी इंजॉय करे रहिया आहिनि। हलड़े पर साईं